मौजूद व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हुसैन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। IG सिंध जे तब्दीलीअ जो मामिलो हाणे वफ़ाक़ी काबीना में आहे। इहो पहिरियों दफ़ो आहे जो वज़ीर आज़म IG खे तब्दील करण या मुक़ररु लॻाइण जा अख़्तियार जेके आहिनि उहे वफ़ाक़ी काबीना खे ॾिना आहिनि। GDA सिंध जे अंदरि पीपल्स पार्टीअ ते इहे इल्ज़ाम हणंदी रही आहे त पीपल्स पार्टी इंतकामी कार्रवाई थी करे। गुज़िरियल ॾींहंनि में मिर्ज़ा फार्म हाउस ते कब्ज़े ऐं चढ़ाई जी अहिड़ी हिकिड़ी कार्रवाई असांजे साम्हूं आहे जंहिंमें पुलिस जो किरदारु इंतिहाई ख़ामोश रहियो, जंहिं ते GDA एहतिजाज बि कयो। हाणे जॾहिं GDA पंहिंजे मुतालबनि जी मनताल जे लाइ एहतिजाज रिकॉर्ड करायो त PTI जो वफ़द गवर्नर जे क़यादत में पीर साहब पगारे सां मिलियो। उन मुलाक़ात खां पोइ उन खां पहिरियां GDA वज़ीर आज़म सां मिली हुई। उन मुलाक़ात खां पोइ GDA जा मामला काफ़ी बहितर बि थिया आहिनि। गिरोही ऐं ज़ाती मुफ़ाद बि GDA जा जेको आहे सो हल थियनि पिया। उन में काफ़ी पेशरफ़्त थी आहे। पर GDA सिंध में वॾी लेवल ते वफ़ाक़ खां कुझु अख़्तियार घुरिया आहिनि। हुननि चयो आहे त सिंध में इंतकामी कार्रवायूं थियंदियूं, उन करे असांखे बि बैलेंस कयो वञे ऐं असांखे वफ़ाक़ी हुकूमत शेल्टर ॾिए। उन करे हाणे जेको IG जो फ़ैसिलो आहे इहो वज़ीर आज़म बजाए सिधो काबीना कंदी। काबीना में PTI मां चूंडियल नुमाइंदा बि मौजूदु आहिनि, सिंध मां चूंडियल PTI जा नुमाइंदा बि मौजूदु आहिनि ऐं GDA बि उते मौजूदु आहे। फ़हमीदा मिर्ज़ा साहिबु आहे, मियां मोहम्मद सूमरो साहिबु आहे, उन्हनि खे टेक्नोक्रेट इम्तियाज़ शेख साहिब जी सपोर्ट बि हासिलु आहे। पहिरियों दफ़ो आहे जो IG जी तब्दीली में काबीना जेको आहे सो पंहिंजा अख़्तियार इस्तेमालु कंदी। थियणो इहो आहे त जे 5 नाला पीपल्स पार्टी ते ॾिना आहिनि त असांखे हिननि मां को बि ऑफिसर ॾियो, पर हाणे उन्हनि ऑफिसरनि मां उहो ऑफिसर सिंध में मुक़ररु थींदो IG जंहिंखे GDA जी सपोर्ट हासिलु हूंदी। जेको उते वेंदो उहो GDA खे बि ओतिरो ई प्रोटोकॉल ॾींदो, ओतिरो ई उन्हनि खे अकोमोडेशन ॾींदो जेको हू सिंध सरकार खे ॾींदो। उन करे आउं सम्झां थो त इहो मामिलो 3-4 महीननि ताईं वरी न हली सघंदो। वरी पीपल्स पार्टी नए IG जूं शिकायतूं कंदी ऐं वरी नए IG जे तब्दीली थींदी, वरी ॿिया 5 नाला ॾिना वेंदा, वरी उते GDA वेठी आहे, PTI सिंध वेठी आहे, वरी उहो नालो ॾींदियूं जेको हुननि सां इतफ़ाक़ करे थो। मतिलबु त पीपल्स पार्टी जे लाइ ईंदड़ ॾींहंनि में वरी नयूं मुश्किलातूं पैदा थींदियूं। पीपल्स पार्टीअ खे वधीक सोढ़ो करण जे लाइ PTI सरकार जेका आहे उहा GDA खे स्पेस ॾियण थी चाहे। उन जी ख़्वाहिश आहे त GDA जेको आहे सो हिकु मुतबादल जे साम्हूं अचे। ख़ैर मुतबादल जे साम्हूं त GDA नथी अची सघे जो उन जा हिकिड़ा गिरोही जेके मुफ़ाद आहिनि उहे पीपल्स पार्टी जे मुफ़ादनि खां वधीक ख़तरनाक आहिनि। जेतोणीकि पीपल्स पार्टी जेका सिंध जी जेका फुरलुट कई आहे उन जो अॼु ॾींहं ताईं को बि जेको आहे सो को हिसाब किताब क़ौम खे पीपल्स पार्टी नाहे ॾेई सघी। नई वरी क़ौम पीपल्स पार्टीअ खां हिसाब वठणु जेको मुंड में आहे। पर IG सिंध जेको आहे मौजूदु आहे उहो वेंदे वेंदे कुझु हिसाब किताब वठणु चाहे थो, जंहिंजे करे हुन खोड़ पीपल्स पार्टीअ जे भोतारनि ते FIRूं या उन्हनि जे लाइ अहिड़ियूं समीरियूं, उन्हनि जा अहिड़ा केस तयारु कया आहिनि जंहिंमें पीपल्स पार्टीअ खे ईंदड़ वक़्तनि में ॾुखायूं पेश थींदियूं। उन में सईद गनी साहिबु हुजे, उन में इम्तियाज़ शेख साहिबु हुजे, तैमूर टालपुर हुजे, नवाब वसाण साहिबु वारा हुजनि। ईअं ई पीपल्स पार्टीअ जे खोड़ सार इजाम ख़ान शोरो आहे, ज़ियाउल हसन लंजार आहे, नेब एंटी करप्शन पुलिस कानून लागू कंदड़ इदारा जेके आहिनि उहे पीपल्स पार्टीअ खे वधीक काफ़ी जॻहियुनि ते सोढ़ो करणु चाहिनि था। ॾिसजे त नओं IG पीपल्स पार्टी जे लाइ केतिरो मुस्बत साबित थिए थो। इहा ख़बर ईंदड़ ॾींहंनि में पवंदी। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, इन सां मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई वधे थी ऐं पंहिंजा कमेंट्स ॾियो। वरी मिलंदासीं इंशाअल्लाह नेक्स्ट स्टोरी सां गॾु।